अस्सलाम वालेकुम आबाद कर दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। कणिक जे स्टोरेज जे बारे में तव्हां सां हाल वाल कंदा रहंदा आहियूं। अॼु असां हीअ जेका पंहिंजी कणिक आहे इहा सुकाइण जे लाइ रखी आहे। हाणे एक्चुअल में छा आहे त जॾहिं बि असां कणिक सुकाईंदा आहियूं उन में असांखे माना मॉइस्चर तमामु घटि थिए त बहितरु आहे। माना तमामु घटि जो मतिलबु आहे जेको स्टोरेज जे लाइ हूंदो आहे उहो खाइण वारी अन्न हुजे या सीड पर्पज़ जे लाइ हुजे, उन जे लाइ मतिलबु 10 खां 11% मॉइस्चर हुजे। हींअर आबादगार दोस्त ॿुधाइनि पिया त फूड डिपार्टमेंट वारा चवनि था त असां जेको आहे मॉइस्चर परसेंट तव्हांजी 13 आहे 14 आहे। असां वटि जेको अंदरि ग्रेन पियो आहे उन में वाक़ई मॉइस्चर तमामु ज़्यादा आहे, पर उहो तव्हांखे पाण खे ॾिसणो पवंदो, करिणो पवंदो, सम्झणो पवंदो त असांजो जेको आहे मॉइस्चर केतिरो असां मेंटेन करे सघूं था। हाणे जॾहिं असां उस ते रखियो आहे त हीअ शयूं तव्हां ॾिसो, हीअ कीविलियूं ॾिसो, ऐं हिन में जेको आहे ॾिसो त अंदरि बि जेको आहे अन्न में कीअं थियूं कीड़ियूं इहे घुमनि फिरनि। तव्हांखे मां कोशिशि करे क्लियर ॿुधाईंदुसि त हीअ शयूं ॾिसो न, असांजे जेकॾहिं अन्न में हूंदियूं या असांजे मतिलबु ॿिज जेको रखूं था उन में हूंदियूं त इहो असांजे लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे। हीअ मॉइस्चर मीटर जेको आहे इन में स्मार्ट सेंसर आहे। हिन में तक़रीबन 13 वैराइटीज़ आहिनि। पेडी आहे, काटन आहे, ऐं उन खां अलावा कॉर्न आहे, बार्ले आहे, राइस आहे, सोरगम आहे, उन खां अलावा फीड आहे, रेपसीड आहे, सीड मिलन आहे, सीसेम आहे, सोया मील आहे या सोयाबीन आहे, पीनट आहे, काटन, इहे सभु आहिनि। सो हाणे जॾहिं हिन खे असां 3 खां 4 ॾींहं रखंदासीं, मतिलबु जॾहिं ही तव्हांखे सुबुह जो 8 बजे खां असां रखियो आहे ऐं हिन खे असां वरी राति शाम जो मगरिब खां पहिरियां जेको आहे वरी हिन खे ढके छॾींदासीं। तव्हां हिन खे ॿाहिरि कढो, वरी जेको आहे माना 2, 2.5, 3 कलाक जीअं वरी हिन खे उस लॻे, वरी तव्हां हिन खे जेको आहे उथलायो। हिन खे जेको आहे हिन कोशिशि करे तव्हां हिन खे वरी माना हिन जी जॻह चेंज कयो। माना हीअ तव्हां ॾिसो पिया त हिन में निशान लॻल आहिनि, त हिन खे पेरनि सां या हथनि सां या जेका डांदली वग़ैरह तव्हां वटि हुजे उन्हनि सां हिन खे तव्हां जेको आहे कंदो, माना उथलाईंदो, ॿिज खे अॻिते पोइते कंदो, जीअं असांजो सिज जेको आहे सॼे खे लॻे ऐं गरमाइश वग़ैरह सही थी लॻे। पोइ जॾहिं हिन खे असां मतिलबु 3 खां 4 ॾींहं हिन खे उस ॾींदासीं, राति जे टाइम ते, शाम जे टाइम ते हिन खे ढके छॾींदासीं। छाकाणि त जेकॾहिं मॉइस्चर हेठि मतिलबु राति जो आहे माक वग़ैरह पए थी त उन हिसाब सां असां हिन जो एहतियात कंदासीं, हिन खे ॿिया अहिड़ा तरपाल वग़ैरह ॾेई करे ढके छॾींदासीं। ॿिज जी हिफ़ाज़त करणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं ॿिज खे तमामु घणी गरमाइश ॾेई छॾींदव, ॿिज खे फ्यूमिगेट करण जे लाइ, या ॿिज खे तव्हां जॾहिं मतिलबु स्टोर कंदा आहियो, तव्हां जेकॾहिं सफ़ा हुनजो हीट वग़ैरह बंदि करे छॾींदो ऐं हुनजो एहतियात न कंदो त तव्हांखे तमामु घणो नुक़सानु थी थो सघे। तव्हांजी कणिक जेकॾहिं सीड जे लाइ त उनजी जर्मिनेशन जो मसइलो थी सघे थो। जेकॾहिं तव्हांजी कणिक खाइण जे लाइ त उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। मतिलबु खाइण वारी कणिक खे जेको आहे असांजो मतिलबु को नुक़सानु वग़ैरह कोन्हे को, पर कोशिशि कयो ज़हर इहे जेके आहिनि मतिलबु असां ज़रई इस्तेमाल जे लाइ आणूं था, इहे तमामु घणा नुक़सानकार हूंदा आहिनि। उन्हनि जा एहतियात, उन्हनि जी इंस्ट्रक्शन्स, उन्हनि खे कीअं इस्तेमालु करिणो आहे, केतिरे मिक़दार में इस्तेमालु करिणो आहे, इहे सभु तव्हांखे यादि हुजनि ऐं इहे तव्हां प्रॉपर तरीक़े सां इस्तेमालु कजो। छाकाणि त ॾिसो, अन्न जो असां दाणो खाईंदा आहियूं ऐं असां दाणे में जेकॾहिं ज़हर इस्तेमालु कंदासीं त इहो असांजे लाइ वॾो नुक़सानकार आहे। कोशिशि कजो एहतियात सां, मतिलबु पूरो मिक़दार, पूरी क्वांटिटी जेका आहे उन सां इस्तेमालु कजो। ऐं कहिड़ा ज़हर इस्तेमालु थियनि था, काफ़ी मतिलबु मार्केट में ज़हर आहिनि, मतिलबु जेके दवाऊं वग़ैरह आबादकार इस्तेमालु कंदा आहिनि, त उहे असां तव्हांखे 1-2 कमेंट्स में ॿुधाईंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।